सिक्योरिटी खदशो ॼाणाए पाकिस्तान जो दौरो ख़त्म कंदड़ न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम ॾे वापस रवाने थी रही आहे। कीवी टीम ख़ासि जहाज़ ज़रिए पंहिंजे ॾे रवाने थींदी। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिकु दफ़ो ॿीहर हुकूमत ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त बिजलीअ जे बिलनि ते 35 सैकड़ो इनकम टैक्स सां पाणी मथे खां चढ़ी चुको आहे। इमरान ख़ान महांगाई खे मुल्क जो सफ़ा वॾो मसइलो बणाए छॾियो आहे। महांगाई मां छुटकारे लाइ हुकूमत खे घर भेड़ो करणो पवंदो। अमरीका तरफ़ां क़ाबुल ड्रोन हमले में आम शहरनि खे निशानो बणाइण जो एतिराफ़। दाइश कमांडर मारिजण जी दावा ग़लत साबित। अमरीकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन ड्रोन हमले में 10 आम शहरी मारिजण ते मुआफ़ी वठी छॾी। संदसि चवणु आहे त संगीन इंसानी ग़लती मां सबक़ हासिल करण जी कोशिश कई वेंदी। जनरल कैंथ मैकेनिज़ी जो चवणु आहे त अमरीकी ड्रोन हमले में मारिजी वियलनि में रुॻो आम शहरी शामिल हुआ। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त तालिबान जी मदद करण जो इल्ज़ाम भारती वावेला आहे। छा पाकिस्तान अफ़गान फ़ौज खे विढ़ण खां रोकियो? अफ़गानिस्तान तारीख़ी मोड़ ते बीठल आहे। हाणे इस्तेहकाम ईंदो या वरी ॾफेड़ पैदा थींदो? इंसानी बहरान ऐं पनाहगीरनि जे मसइलनि सां सभु पाड़ेसरी मुल्क मुतासिर थींदा। अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम जो वाहिद हल गॾियल हुकूमत आहे। भारत अफ़गान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमाल कई। अफ़गानिस्तान में जंग सबबि पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो। 90,000 जानियूं ज़ाया थियूं ऐं $150 अरब जो नुक़सान पहुतो। छा दुनिया अफ़गानिस्तानी ख़िते खे छॾण जी ग़लती वर्जाईंदी? क़ौमी सलामती बाबति सलाहकार मुईद यूसुफ। चीन में गॾियल क़ौमुनि जे इंतज़ाम हेठि गॾियल फ़ौजी मशक़ुनि में पाकिस्तान, चीन, मंगोलिया ऐं थाईलैंड जे जथनि जी शिरकत। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त फ़ौजी मशक़ुनि में पाकिस्तान जी सलाहियतुनि जी वाखाण कई वई आहे। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे अमन मशक़ुनि में भरपूर नमूने हिसो वठी रहियो आहे। पीडीएम जी हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक शुरू थियण खां अॻु ई कमज़ोर थी वई। 26 सेप्टेम्बर ते रिथियल कन्वेंशन मुलतवी। ज़रियनि मूजिबि अंदरूनी इख़्तिलाफ़नि सबबि कन्वेंशन मुलतवी कयो वियो। पीडीएम तर्जुमान जो चवणु आहे त कन्वेंशन 9 या 10 अक्टूबर ते थींदो। जेयूआई अफ़गान ख़ालिद महमूद सुमरे जे क़त्ल केस जी ॿुधणी 2 अक्टूबर ताईं मुलतवी। फरियादी धुर जवाबदारनि खे सरकारी वकील फ़राहम करण लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। नासिर महमूद सुमरे जो चवणु आहे त संदन वालिद जो क़त्ल केस 7 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। सरकारी शाहिदनि जा बयान बि रिकॉर्ड न थी सघिया। खेनि अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद आहे। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 63 मरीज़ फ़ौत। अंग वधी 27,125 थी वियो। 2,512 नवां केस ज़ाहिर थियण बाद 12,21,261 वायरस मुतासिर। 64,564 एक्टिव केस रहिजी विया। 11,29,562 मरीज़ सिहतयाब। हाकारी केसनि जी शरह 4.4 सैकड़ो रिकॉर्ड। कंदकोट मां सखर वेंदे पुलिस राह नमूने गुम थियल नौजवान अगवा थियण जी तस्दीक। धाड़े निसार गोलो जे वारसनि खां भुंग तलब करे वरितो। वारसनि जो चवणु आहे त तेगाणी टोले जे ॾोहारिन नौजवान जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग घुरियो आहे। ओबावड़े वेझो डहरवाह मां अणॼातल शख़्स जो पुराणो लाश हथ। पंजाब वासी अहमद ख़ान चांग तौर सुञाणप। पखे में इंडसाइवे ते कार जे टक्कर में बिहड़ वासी फ़ौत। हिकु ज़ख़्मी फ़ौतीअ जो मर्द ऐं ज़ख़्मी लाड़काणे अस्पताल मुंतक़िल। मनहड़े में 2 ॾींहं अॻु रोड हादसे जो ज़ख़्मी नौजवान कराची जी ख़ानगी अस्पताल में फ़ौत। मर्द घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। झोल वेझो कार, ट्रैक्टर ऐं एम्बुलेंस में टक्कर। 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कुबे सईद खान में 48 ॼणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल थियण ते ब्रोही बिरादरी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो। शफ़ाफ़ जांच करे केस ख़त्म करण जो मुतालिबो।